नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया रोड खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड में समाजी तंज़ीम ऐं कीरिया बिरादरी तरफ़ां भरिया रोड जे रेलवे फाटक भरिसां कीरिया मोहल्ला में 3 ॾींहं जी मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई। कैंप में अखियुनि जा माहिर डॉक्टर ग़रीब ऐं बेसहारा माण्हुनि जे अखियुनि जो मुफ़्त चेकअप करण खां पोइ जदीद फेक्यू मशीन ज़रिए अखियुनि जो ऑपरेशन कयो पियो वञे ऐं मरीज़नि खे मुफ़्त चश्मा दुआऊं पिणु ॾिनियूं पियूं वञनि। हिन सिलसिले में कैंप लॻाईंदड़ समाजी सुधारक मोहम्मद सलीम कीरीअ चयो त मुफ़्त अखियुनि जी कैंप मां पंहिंजी घरवारी जी ईसाले सवाब ख़ातिर लॻाई। कैंप में गम्स अस्पताल जे अखियुनि जे शोबे जे मशहूर डॉक्टर एडी सैतो, एडी तुनियो ऐं तालिब सुमर पारां ग़रीब ऐं लाचार माण्हुनि जे लाइ अखियुनि जा ऑपरेशन, लेंस, चश्मा ऐं दुआऊं ॾिनियूं पियूं वञनि। हिन वधीक चयो है त हीअ मुफ़्त अखियुनि जी कैंप 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदी। हिन सिलसिले में शहरियन अल्ताफ़ कीरियो, वसीम कीरियो, ज़वार ज़ाकिर हुसैन ऐं ॿिनि चयो है त नौशरो फेरोज़ ज़िले हुजण बावजूदि हिते अखियुनि जी अस्पताल नाहे ऐं न ई को ज़िले अंदरि अखियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।